मेहर भरिसां ॻोठ रहम अली खोसो में ॿोॾि जो पाणी निकाल न थियण, राशन न मिलण ऐं घर घर सर्वे में पंहिंजा नवाज़ी करण ख़िलाफ़ सवें ॿोॾि मुतासिर मर्द, औरतुनि ऐं ॿारनि पारां हथनि में डंडा खणी इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिब ॻोठाणनि असलम खोसो, रसूल बख्श खोसो, मसमात सियाणी, मसमात सभाई खोसो, मसमात सदोरी खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हथ में डंडा खणी मेहड़ इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि लाड़काणो कराची ईंदड़ वेंदड़ रोड जे ॿिन्ही पासनि सवें गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं दौरान मुसाफ़िरनि ऐं मछरियल माण्हुनि में मुंहमारी पिणु थी। उन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मेहड़ तालुक़े में आयल ॿोॾि जी तबाहकारियुनि खे 3 महीना गुज़रण बावजूदि अञा ताईं ॿोॾि जो पाणी निकाल नाहे करायो वियो। सरकार तरफ़ां मिलंदड़ राशन हक़ीक़ी मुतासिरनि खे ॾियण बजाए वॾेरनि ऐं मनपसंद माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। हुननि DC दादू ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त ॿोॾि जो पाणी निकाल कराए राशन ॾेई घर घर सर्वे कराए नुक़सान जो अज़ालो कयो वञे।